मुक़द्दस मां सूरह तहा जी आयत नंबर 72 खां तिलावत आहे। अल्लाह पाक पहिरियां हज़रत मूसा अलैहिस्सलाम ऐं फ़िरौन जे मुक़ाबिले जो ज़िक्र फ़रमायो त मूसा अलैहिस्सलाम फ़िरौन वारनि खे पंहिंजा मौजज़ा ॾेखारिया। उन मौजज़नि ॾेखारण जे बावजूदि फ़िरौननि ईमान न आंदो, पर जेके जादूगर फ़िरौननि आंदा हुया उन्हनि ईमान आंदो। जॾहिं उन्हनि जादूगरनि ईमान आंदो त फ़िरौन उन्हनि खे धमकी ॾिनी, चई त काल आमनतुम लहू क़ब्ल अन आज़न लकुम, तव्हांखे मां इजाज़त न ॾिनमि उन खां अॻु में तव्हां ईमान आंदो मूसा अलैहिस्सलाम जे मथां। जंहिंमां ख़बर इहा पई त तव्हां मूसा अलैहिस्सलाम जा शागिर्द था लॻो, माना उन जे चवण ते तव्हां आया हुया ऐं उन जे चवण ते तव्हां हिते मुक़ाबिलो कयो, हरू भरू तव्हां हारायो ऐं हाणे तव्हां मूंखे ख़ार था कयो। चई त हाणे मां तव्हांखे अहिड़ो अज़ाब ॾींदुसि, अहिड़ी जेका आहे तव्हांजे मथां तकलीफ़ ऐं मुसीबत ऐं आफ़त ॾींदुसि जो तव्हांखे ख़बर पवंदी त कहिड़ो अज़ाब थींदो आहे। ऐं हिननि जादूगरनि जन ईमान आंदो मूसा अलैहिस्सलाम जे मथां। उन्हनि चयो त बाबा हाणे जॾहिं ॻाल्हि सिधी थी वई, असांखे ख़बर पइजी वई त हिन मिस्र जे इलाइक़े जे अंदरि वॾे में वॾा जेके जादूगर हुया उहे असां हुयासीं। हाणे जॾहिं असांजो जादू मूसा अलैहिस्सलाम जे मौजज़े जो मुक़ाबिलो न करे सघियो, जंहिंमां इहा यकीनी ॻाल्हि थी वई त मूसा अलैहिस्सलाम सचो आहे, अलाह जो नबी आहे, कूड़ो न आहे। जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम नऊज़ बिल्लाह कूड़ो हुजे हा त असांजे जादूअ जो मुक़ाबिलो मूसा अकेलो न करे सघे हा। मूसा अलैहिस्सलाम अकेले मुक़ाबिलो कयो, वधि में हारून अलैहिस्सलाम गॾुसि। हेॾा जेको आहे हेॾा एॾी तादाद में जादूगर, त उनखे क़ुर बयानु फरमायो, फरमाईं त क़ालू लन नुसिरका अला मा जाअना मिनल बय्यिनात, चई त तोखे असां असर वारो न कंदासीं, अॻिरो न कंदासीं इन्हनि ॻाल्हियुनि जे मुक़ाबले में जेके दलील मूसा अलैहिस्सलाम असां वटि आंदा। वल्लज़ी फ़तरना, ऐं उन अलाह जा असां वटि मौजज़ा ऐं दलील खणी आयो जंहिं असांखे पैदा कयो। फ़क़्दि मा अंत क़ाल, क़ुर फरमायो, फरमाईं त उन्हनि जादूगरनि पंहिंजे आका पंहिंजे सरदार फ़िरौन खे चयो कि हाणे तोखे जेको वणे सो कर, जेको तूं फ़ैसिलो करे, जेका ॻाल्हि हक़ वारी असां ॾिठीसीं असां क़बूल कईसीं, हाणे तोखे जेका सज़ा ॾियणी आहे ॾे, असां पंहिंजे ईमान तां हथ कॾहिं बि न खणंदासीं। माना ईमान अल्लाह तबारक व तआला खे अहिड़ो थो घुरिजे जो ही अवां असांजे साम्हूं त बुख ऐं ॾुख जा ॾींहं आहिनि, तकलीफ़ जा ॾींहं आहिनि, आज़माइश जा ॾींहं आहिनि। जॾहिं दीन जे मामले में जॾहिं माण्हू दीनी ॻाल्हि कंदो त आज़माइशूं अचनि थियूं, इहे आज़माइशूं कुझु बि न आहिनि। अल्लाह पाक हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे मथां ईमान आणींदड़ इन्हनि जादूगरनि जो ईमान जेको आहे एॾो अलाह खे वणी वियो जो पंहिंजी जान खे कटाइण जे लाइ, महफ़ू हणाइण जे लाइ ऐं पंहिंजी जान खे सूलीअ ते लटकाइण जे लाइ तयारु थी विया। पर मूसा अलैहिस्सलाम जे मथां अलाह जे मथां ईमान आणण खां पोइ हिते जेको आहे हिकिड़ो इंच बि कोई न आहे। फ़क़्दि मा अंत क़ाल, बाबा जेको तोखे वणे सो कर, हाणे असां ईमान आंदोसीं, असां ईमान था वापसि न ईंदासीं। अल्लाह तबारक व तआला ईमान वारे जी इहा मोहबत तलब थो करे, माना तुंहिंजी मां अलाह सां अहिड़ी मोहबत हुजे जो दुनिया जे अंदरि केतिरी बि आज़माइशूं हुजनि, जेके मां अलाह जा हुक्म थी उन्हनि खे अहिड़ो पूरो करे ॾेखार जो दुनिया जे अंदरि तोखे का बि शइ हिन खां रोकण वारी न हुजे। असां त जेको आहे थक जे करे निमाज़ जे अंदरि सुस्त थी था पऊं, असां जेके मथे में सूर थो पए त निमाज़ वई, जेकॾहिं असां थोरी घणी का आज़माइश अची वई त निमाज़ असांजी वई। इहा ईमान वारे जी निशानी न आहे। ईमान वारे जी निशानी आहे इहो त मिसाल मां निमाज़ जो अर्ज़ु थो कयां, हर मामले जे अंदरि चाहे हलाल हराम जो मसइलो हुजे, चाहे जेको आहे दुनिया जे अंदरि ॾेती लेती जो तिजारत जो मसइलो हुजे, ईमान वारो पंहिंजे ईमान खे अलाह जी रज़ा जे ख़ातिर साबित करे बीहे। फरमाईंदा इन्नमा तक़दी हादिहिल हयात दुनिया, फरमाईं बेशक जेका इन दुनिया जी हयाती जे अंदरि जेको आहे इहो फ़ैसिलो थींदो रहंदो, इहा तक़ाज़ा ऐं इहा क़ज़ा थींदी। इन्ना आमन्ना बिरब्बिना, वधि में वधि तुंहिंजी आज़माइश जेका हूंदी बाबा दुनिया जी हयाती में हूंदी न। तूं असांखे आज़माइश ॾींदे, सज़ा ॾींदे, तकलीफ़ ॾींदे, चीरींदे, मारींदे, दुनिया जी हयाती में न, मौत खां बाद में तूं असांजो कुझु बि नथो करे सघे। फरमाईंदा इन्ना आमन्ना बिरब्बिना लियग़फिर लना ख़तायाना, उन्हनि जादूगरनि चयो असां त ईमान आंदोसीं पंहिंजे अलाह जे मथां, इन जे करे न त दुनिया जे अंदरि असांखे सहूलियत खपे, बल्कि इन जे करे ईमान आंदोसीं बिरब्बिना लियग़फिर लना ख़तायाना, ताकि असांजो अलाह असांजे गुनाहनि खे बख़्शण फरमाए, असांजे ख़ताउनि खे माफ़ करणु फरमाए। वमा अकरहतना अलैहि मिनस सिहर, ऐं जेको मजबूरन तो असांखां जादू करायो, इन जादू वारे गुनाह खे बि अलाह असांखे माफ़ करणु फरमाए। वल्लाहु फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला तमामु भलो ऐं बहितरीन आहे, बाने जे मथां महिरबानी कंदड़ आहे। बानो जेकॾहिं अलाह खां माफ़ी घुरे थो, मग़फ़िरत घुरे थो, रब खे परचाए थो, रब जे साम्हूं रोए थो, अलाह उन जे मथां रहमत जी बारिश बि वसाईंदो आहे। रब साईं उन जे गुनाहनि खे बि माफ़ करणु फरमाईंदो आहे। जादूगरनि चयो असां कमु त इन जे करे कयोसीं, भली तूं दुनिया जे अंदरि असांखे सज़ा ॾे, असांखे उहा दुनिया जी सज़ा मंज़ूर आहे, आख़िरत जे अंदरि असां जन्नत में वियासीं, असां खटियासीं।
कुरान फरमाए त इन्नहु मन यति रब्बहु मुजरिमा, फरमाए अल्लाह जो कानून इहो आहे जेको अल्लाह वटि ॾोही थी करे आयो फ़इन लहू जहन्नम, फरमाए बेशक उन जे लाइ जहन्नम हूंदो, ला यमूतु फीहा वला यहया, फरमाए त इन जहन्नम जी सज़ा अहिड़ी हूंदी जो इन ते न मौत ईंदो न ज़िंदगी ईंदी, माना न इन जे मथां मौत ईंदो न वरी अहिड़ी ज़िंदगी ईंदी जो इन जे अंदरि इहो आसानी सां उते ज़िंदगी गुज़ारे सघे। हमेशह जेको आहे तकलीफ़ जे अंदरि इहा त ज़िंदगी न थी न ॼण त माना मौत हुन जे मथां न ईंदो, हमेशह अल्लाह पाक हुनखे जहन्नम जे अंदरि पियो साड़ींदो हता कि जिस्म सड़ी ॻरी वेंदो, वरी नओं जिस्म ॾेई करे अल्लाह वरी हज़ाब जे मुब्तला। फरमाईंदा वमन यअतिही मुमिनन क़द अमिला सालिहात, ऐं उन जे मुक़ाबले में जंहिं ईमान आंदो, ईमान खां बाद में अमल वरी साले बि कयूं, सिर्फ़ ईमान ज़रूरी न बल्कि ईमान जन्नत खां जहन्नम खां बचाइण जे लाइ ईमान सां गॾु अमल साले बि ज़रूरी, ईमान सां गॾु अमल साले बि ज़रूरी। फउलाइक लहुमुद दरजातुल उला, अल्लाह फरमाए त उन्हनि जे लाइ वॾे में वॾा दर्जात आहिनि। दुनिया जे अंदरि जेकॾहिं इंसान खे को मेडल को माण्हू आसिरो ॾे त बाबा तोखे मां नवाज़े छॾींदुसि पैसनि सां माल सां दर्जनि सां, इहो दुनिया वारो कूड़ो वाइदो कूड़ो थी सघे थो, अल्लाह जो क़ुरान कूड़ो कॾहिं बि नथो थी सघे। रब जे क़ुरान वाइदो कयो, फरमाई ईमान आंदई, ईमान खां बाद में अमल साले कई, इन्हनि जे लाइ वॾे में वॾा दर्जात हूंदा, वॾे में वॾा एवार्ड ऐं दर्जात इनाम हूंदा। रब जो वाइदो आहे, रब जे वाइदे ते इंसान खे कॾहिं बि शक न करिणो घुरिजे। फरमाईंदा जन्नातु आदन, वरी अल्लाह पाक वज़ाहत फरमाए साईं कहिड़ा दर्जात भला, फरमाईंदा पहिरें नंबर ते वॾे में वॾी तव्हांजे लाइ नियामत आहे, फरमाईंदा जन्नातु आदन, तव्हांखे बाग़ ॾींदुसि, इन बाग़नि जे अंदरि तव्हां हमेशह रहंदा। दुनिया वारा बाग़ न हूंदा, आख़िरत वारा बाग़ हूंदा जंहिंजे अंदरि अल्लाह पाक हुरूम बि ॾींदो, शराबन तहूरा पाक शराब बि ॾींदो, ऐं रब साईं खीर जूं माखीअ जूं नहरूं बि वहाए ॾींदो। उन जे अंदरि मौत हूंदो ई कोन, रुगो जेको आहे इंसान जे लाइ अयाशी ऐं मज़े जो सामान हूंदो, उते इंसान जे लाइ अल्लाह पाक मीज़बान हूंदो, इंसान महिमान हूंदो। उते इन जन्नत जे अंदरि साईं मुंहिंजे खे चवां पेशाब बि न, पैखानो बि न, इहे जेको आहे सिंग बि न कजी न, वात जी थुक बि कोन, अहिड़े नमूने सां जेके बि बाटी जा जेके इंसान जी अणवणंदड़ शयूं इहे सभु कुझु बि न हूंदियूं। अल्लाह तबारक व तआला अहिड़ो पाक साफ़ शिफ़ाफ़ जेको आहे ज़िंदगी जन्नत जे अंदरि रब साईं नसीब फरमाई। फरमाईंदा जन्नातु आदनिन, बाग़ हूंदा हमेशह जा, तजरी मिन तहतिहल अन्नार, फरमाईंदा उन जे हेठां नहरूं पयूं हलंदियूं, ख़ालिदीन फ़ीहा, ऐं वॾी नेमत उन्हनि जे अंदरि इहा जो हमेशह उन्हनि बाग़नि जे अंदरि रहंदा, जन्नत जे अंदरि दाख़िल कंदो मां त वरी ॿाहिरि कढंदो मां ई कोन, हमेशह जन्नत जा मालिक बणी वेंदा। फरमाईंदा वज़ालिक जज़ाउ मन तज़क्का, फरमाईंदा इहो बदिलो आहे उन्हनि जे लाइ जेके परहेज़गार थिया, जेके जिन पाकीज़गी इख़्तियार कई, उन्हनि जे लाइ अहिड़े क़िस्म जो बदिलो आहे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे अल्लाह जे क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।